पीटीआई जे जेल भरियो तहरीक शुरू। शाह मेमून कुरैशी गिरफ़्तारी ॾियण लाइ अॻुवाणनि ऐं कारकुननि सां गॾु लिबर्टी चौक पहुची वियो। शाह मेमून कुरैशी चयो आहे त नून लीग जी अदलिया मुखालिफ़ मुहिम ख़तरनाक आहे। हिक इदारे ते दबाव विझी जजिस जे किरदार कुशी कई पई वञे। कंहिंजो बेखौफ़ नाहे, जेल भरियो तहरीक पुरअमन हूंदी। नैब चेयरमैन हुकूमती दबाव सबबि इस्तीफ़ा ॾिनी। मथस इमरान खान जी घरवारी ख़िलाफ़ कैश दाख़िल करण जो दबाव हो। जेल भरियो तहरीक जे नाले ते जेल बचो तहरीक शुरू कई पई वञे। इमरान खान वटि आलमी साज़िश, अल कादर ट्रस्ट ऐं फॉरेन फंडिंग जो जवाब नाहे। केसिस खां बचण जूं कोशिशूं करे रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खे जेल भरियो तहरीक लाइ पंहिंजी ज़मानत वापसि वठणु घुर्जे। जेल भरियो तहरीक मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश जी तहरीक आहे। ही फॉरेन फंडिंग केस किथे पेश नथो थिए। साबित थी चुको इमरान खान तोशाखाना जो चोर आहे। चीन जी तरक़ियाती बैंक पाकिस्तान के 70 करोड़ डॉलर्स कर्ज ॾियण जी मंज़ूर ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चीनी बैंक खां कर्ज मिलण जी तस्दीक़ कंदे चयो आहे त चीनी बैंक पारां मिलंदड़ कर्ज हलंदड़ हफ़्ते स्टेट बैंक खे मिली वेंदो। पैसा मिलण सां नाणे जा ज़ख़ीरा बहितर थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शाम 3 वॻे अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। IMF सां थियल मुआहिदे जा तफ़सील पेश कंदो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। सखर शहर खे फराहम थींदड़ वाटर सप्लाई जो पाणी ज़हरीलो करार। सूबे में 729 जॻहियुनि ते सिंधु दरिया में ज़हरीलो पाणी शोर थियण जो बि इंकशाफ। सिंध हाई कोर्ट पारां जुड़ियल कमेटी रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। अदालत रोहिड़ी जे लेबॉरेटरी खे गलत रिपोर्ट पेश करण ते शोकाज़ नोटिस जारी करे छॾियो। 28 फरवरी ते जवाब तलब। सखर बिराज जे चीफ इंजीनियर खे बि पेश थियण जी हिदायत। रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंधु दरिया जो पाणी बहितर आहे, पर सखर जे शहरनि खे मिलंदड़ वाटर सप्लाई जो पाणी ज़हरीलो आहे। सिंध में 729 हंधनि ते दरिया में फैक्ट्रियुनि, गटरनि, अस्पतालनि जो ज़हरीलो पाणी छोड़ कयो पियो वञे। जस्टिस सलाहुद्दीन पवर रिबास ॾींदे चयो त गंदो पाणी दरिया में छोड़ कयो पियो वञे। आपाशी खातो छा करे रहियो आहे? असां सिंधु दरिया खे ड्रेनेज में तब्दील करण न ॾींदासीं। सिंध में बोर्ड मुतासिर जी बहाली ऐं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ सखर मां निकितल SUP जो पैदल मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना। SUP जे मरकज़ी सदर सैयद सैन शाह जी अॻवानी में पैदल मार्च मेहर खां कैंशा तरफ़ रवानो थियो। उमेर बाब चांडियो बि पैदल मार्च में शिरकत कई। ज़ैन शाह चयो आहे त हालतूं तमामु घणियूं ख़राब आहिनि। सिंध जे हक़नि लाइ सभिनी खे सुजाग थियणो पवंदो। सिंध हुकूमत अवाम जो पैसो लुटियो आहे, जेको वापसि करायो वञे। सिंध ॿोड़ींदड़नि जो एहतसाब ज़रूरी आहे। सिंध हाई कोर्ट नकीब क़त्ल केस मां अॻूणे SSP राव अनवार ऐं ॿियनि जी बरियत ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। अदालत मक़तूल नकीबुल्लाह जे भाउ आलम शहर जे 3 अपीलुनि ते प्रोसिक्यूटर जनरल सिंध खे नोटिस जारी करे छॾियो। 4 हफ़्तनि में जवाब तलब। उमेर बाब जे 3 गर्भातनि जे क़त्ल केस जी दादूची अदालत में ॿुधणी। अदालत अॻूणे SHO करीम चांडियो जी ज़मानत रद्द करे छॾी। पुलिस ज़मानत रद्द थियण ते करीम चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो। उमेर बाब चयो त करीम चांडियो जी गिरफ़्तारी हक़ ऐं सच जी फतह आहे। अदालतुनि मां ई इंसाफ़ जी उमीद आहे। नेपरा KE खां सवाइ ॿियनि बिजली विरहाईंदड़ कंपनियुनि खे बिजली 50 पैसा महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इज़ाफ़ो अप्रैल, मई ऐं जून लाइ कयो वियो। नेपरा चेयरमैन चयो त ॿिए टिमाही एडजस्टमेंट में 3 रुपयनि खां वधीक फी यूनिट वाद सार्फिन ते ज़ुल्म थींदो।
कराची जे इलाइक़े कोरंगी चकरा ॻोठ नासिर जंप वटि पुलिस जो पौरनि सां मुबैना मुक़ाबिलो ॿ ॾोहारी मारिजी विया। फायरिंग में ॾे वठि दौरान हिकु पुलिस एहलकार शहीद। पुलिस जो चवणु आहे त शहीद एहलकार कोरंगी इंडस्ट्रियल एरिया जो चौकी इंचार्ज हो। नॉर्थ कराची में हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। बनू वेझो जवाबदार नौजवान खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। ॻोठ सूप पलीजो में राति देर सां घर ॿाहिरां सुतल नौजवान न्याज़ पलीजो खे जवाबदारनि कुहाड़ियुनि जा वार करे क़तल कयो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। गोश्तपुर वेझो अगवा थियल औरत नाज़िया खुसो ऐं संदसि धीउ जी बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते धरणो रोड ब्लॉक। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन चयो आहे त जेसि ताईं माउ ऐं धीउ खे पुलिस बाज़ियाब न कराईंदी तेसि ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो।